Pero वली से शायद आयो असां बि राशिद से न हुयासीं आपके लिए मंगा लें अरे भाई यार है उर्दू मीडिया उन्होंने बुलाया सारे सब ये इनका मीडिया सेंटर का ये मनोहर शाह है, ये उर्दू मीडिया के हैं साजिद बड़ा प्रेस क्लब बेटा कराया वो थोड़ा बटन में से बैठ कर कुर्सी के नीचे उन्होंने कुर्सी रखा है मौजूद साहब से भी अगर कोई सवाल करना है मौजूद साहब को बैठिए। जी जी सर मीडिया टाइम पर आप जब इजाज़त देंगे तो ये सारी लोग जो हैं जो आपके सामने उठाएंगे सर आप भी उठाएंगे हाथ में या बैठ के जो जैसे आपको मुनासिब सामने बैठे हैं सेंटर में सही है ये लगा तो तुम खुद आके लगा मेरी तबीयत खराब है तो एंटीबायोटिक खाइए जिससे आप महसूस कर रहे होंगे। ये थोड़ा ख्याल माइक का चेयर था दियो चेयर हिन वक़्तु सूरत हाल अवाम ॾाढो मुंझारे जो शिकार आहे। कॾहिं लहनि थियूं कॾहिं चढ़नि थियूं, एतिजाजनि बावजूदि लाहिनि था, वरी सीने ते पथर था रखनि। इहो हुकूमत खे कहिड़ो मुंझारो आहे जो इन में कहिड़े ॼार में फाथल आहे जो अवाम जो इहो जेको मुतालबो नथी मञे उन्हनि खे, जॾहिं त आलमी मंडीअ में बि तेल सस्तो थी वियो। वो पॉलिसी असांखे त सम्झ नथी अचे। असां त ऑपोज़िशन में बि न आहियूं, हल्फ़ ई न खयों आहे असांजी जेकी पार्टी आहे। असां जेके इलेक्शन गुज़री विया उनखे क़बूल ई न कयो, हिन करे डिटेल में त असांखे ख़बर न आहे, पर नियत सही नथी लॻे हुकूमत जी। भले मरकज़ी हुजे, सूबाई हुकूमतूं हुजनि, आवाम जी कोई परवाह न आहे। हर रिवाज थी वियो आहे जो पंहिंजे अकाउंट्स, पंहिंजी प्रॉपर्टी, पंहिंजी औलाद खे सुठी तरबियत, लंडन अमेरिका में प्रॉपर्टीज़, हे रिवाज थी वियो आहे। हिन करे न पेट्रोल जी परवाह आहे, न कणक जी रेट जी परवाह आहे, न को हॉस्पिटल जी, न हेल्थ जी, न को अमन अमान जी कोई परवाह कंहिंखे न आहे। सर चंद हफ़्ते क़बल जो है आपने मुतरक थियण जे करे जेकी हाणे तेज़ीअ सां हलचल आहे, अवाम में हिकिड़ी नई किरण ऐं उमेद जागी आहे। छा सिंध में का तब्दीली अचे थी? छा उन में इमरान ख़ान जो बि किरदारु अवां सां गॾु हूंदो? पहिरियों त हिमत मर्दा मदद ख़ुदा हिकिड़ी मिसाल आहे। असां पंहिंजे ज़ोर ते, पंहिंजी हिमत ते हलण जी कोशिशि कयूं था। अलाह साईं जेके बि ताक़त पीर साहब खे अता कई आहे हुनजो इस्तेमालु असां कयूं था। सिंध जा हो बबर शेर जंहिंखे आवाम पसंदि थी करे हो जॉइन कंदा वञनि था। मौज़म अब्बासी साहब हिकिड़ो लाड़काणे जो सिंध जो हिकिड़ो हमदर्द ग़रीबनि जो आहे। GDA में त हुयो ई पहिरियों, पर GDA बि क़ाइमु आहे ऐं जेके फंक्शनल लीग जॉइन करणु चाहिनि था उन्हनि लाइ बि दरवाज़ा खुलियल आहिनि। ईअं करे असां हिकिड़ी टीम ठाहिण जी कोशिशि कयूं था, जेको टीम ठाहे करे पोइ सिंध में कुझु ॾींहं तव्हां सब्र कयो, इनशाला असां निकिरंदासीं ऐं हुकूमत बि पंहिंजो या त कमु सही कंदी या त छॾे भॼणो पवंदो। सर इहो ॿुधाइजो जेको धारे जा ॻोठ में ड्रोन हमला कया विया, ताज़ो ई रिसेंटली हुतां ताज़ियत बि करे आया आहियो, अहिड़े क़िस्म सां तव्हां छा चाहींदो? हुते टे ॼणा क़तल बि थी चुका। असां हुते महसूसु कयूं पिया, मौज़म अब्बासी साहब बि ॿुधाए पियो जो ईअं लॻे थो जीअं फ़लस्तीन ते हमिलो थींदो आहे, इसराइली कंदा आहिनि।
अहिड़े तरीक़े जी सिचुएशन पैदा थी वई आहे। पहिरियों त असां कुझु सोचूं पिया जो यार हुकूमत हे कच्चे में जेको ऑपरेशन थियो धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ड्रोन हले पियो उहो कामयाबु वियो, त असां कुझु दिलि में सोचूं पिया यार थी सघे थो हुकूमत कोई सुठा कमु कया हुजनि ऐं हे बि पॉज़िटिव असांखे लॻे पियो कच्चे वारो ऑपरेशन। पर हाणे जो ड्रोन जो ग़लति इस्तेमालु हाणे ई शुरू थी वियो आहे, त हिन ते वरी असांखे शक शुबात पैदा थियनि था जो हे हिननि लाइ हिकिड़ो हथियार हथ अची वियो आहे। हाणे जेको बि मुखालिफ़ हूंदो या जिथे बि ट्राई करणी हूंदी या हिकिड़ी पिकनिक करणी हूंदी हिननि खे हुते ड्रोन ईंदो ऐं मथां हमिलो कंदो। हाणे अजीब लाखो साहब मिसाल जे तौर ते हिननि जे हक़ में न लिखंदो, मथां ड्रोन ईंदो, हितां हमिलो थी वेंदो। मतिलबु हिकिड़ो नेगेटिव बिल्कुलु इमेज है हुकूमत जी पैदा थी वई आहे। इन सूरत हाल में साईं, इन सूरत हाल में जेकॾहिं अहिड़ो ख़ौफ़ हूंदो त पोइ जेके अवामी लीडर आहिनि जेकी उमेद रखी इन में अचनि था ऐं उन्हनि खे एॾो ख़ौफ़ हूंदो त पोइ इहो खुली दिलि सां फंक्शन लीग में उमेद रखी ऐं कीअं उन में शामिलु थींदा, छा फंक्शन लीग मुस्लिम लीग उन्हनि जो कहिड़ो क़ानूनी दिफ़ा कंदी? हिन वक़्तु फंक्शनल लीग में बुज़दिलनि जी गुंजाइश न आहे। जेके बुज़दिल माण्हू लिकी अचणु चाहिनि था फ़िलहाल हुननि लाइ आख़िरी मरहले में दरवाज़ा खोलींदासीं। फ़िलहाल असांखे सिंध जे दिलेर बहादुर गैरतमंद जुरतमंद माण्हुनि जी ज़रूरत आहे ऐं हो खुली ईंदा। हुननि खे न कंहिं शइ जो ख़ौफ़ हूंदो, न को हुननि खे कंहिं शइ जो को दिलि में खुटको हूंदो, न उहो चोर हूंदा। फ़िलहाल त उहो माण्हू अचणु चाहिनि था ऐं असां वटि बि लिस्ट तयारु आहे, वो अचनि था ऐं तव्हां 10-12 ॾींहंनि जे अंदरि सिंध धरती खे ईअं ॾिसंदव जीअं तव्हांखे महसूसु थींदो जो को वारिस आहे गरीब माण्हू जो, गरीब लावारिस ना है। सर चंद हफ्ते कबल आपने लाड़काना में मीडिया टॉक में कहा था कि पाकिस्तान पीपल्स पार्टी की जो है 10 अहम शख्सियात जो है वो फंक्शन लीग में जो है ऐलान करेंगी। वो कौन कौन से अहम शख्सियात हैं? नहीं, ऐलान नहीं करेंगी, वो हमारे हम ख्याल हैं। पीपल्स पार्टी में इस वक्त भी मैं आपको चैलेंज करता हूँ, इस वक्त भी जो काबीना है, काबीना के अंदर भी 3 से 4 हमारे हम ख्याल बैठे हुए हैं। जिस दिन पीपल्स पार्टी के अंदर ही फैसला होगा कि अलग ग्रुप बनाना है तो कम से कम 10 का नहीं कहा था हमने कहा था कम से कम 50% से ज़्यादा जो इलेक्टेड MPs हैं, 50% से ज़्यादा आज भी मैं कह रहा हूँ हमारे साथ हैं, लेकिन वो उधर मजबूर बैठे हुए हैं। ख़ानदानी लोग हैं, उनको पीछे कर दिया गया है। मोहतरमा बेनज़ीर साहिबा के दौर में जिनकी इज़्ज़त होती थी उन इज़्ज़तदार लोगों को पीछे करके कमीशन एजेंट्स को जो ज़्यादा से ज़्यादा रिश्वत कमा के दे सकें उनको आगे किया गया। और मैं आपके मीडिया के ज़रिए ये एक मुतालबा करना चाहूँगा पीपल्स पार्टी से भी और अपने कारकुनों से भी कि ज़ातियात पे अटैक कोई ना करे, ना हम करें उनके ऊपर, ना वो करें हमारे ऊपर। पॉइंट टू पॉइंट बात करें, करप्शन पे बात करें, गरीब लोगों की भलाई पे बात करें। एक दूसरे के ऊपर ज़ातियात में जाएंगे तो कोई कहीं का नहीं रहेगा। हम तो फिर भी अल्लाह के फजल व करम से अपनी खाल बचा लेंगे, क्योंकि हम लोग अंग्रेज़ के इनाम याफ्ता नहीं हैं, लेकिन मुखालफीन नहीं बचा सकेंगे। इसलिए आज हम ये आपके ज़रिए पैगाम पहुँचाते हैं कि आइंदा ज़ातियात पे हमले हमारी तरफ से भी, हमारे कारकुनों को भी हम हिदायत करते हैं बंद कर दें, और उनसे भी हम ये उम्मीद रखते हैं कि ज़ाती हमलों के बजाय गरीब अपना सिंध, अपना पाकिस्तान की मजबूती के लिए जो बात करनी है और महंगाई से जान छुड़वाने के लिए बात करनी है, पाकिस्तान को दुनिया का ताकतवर मुल्क बनाने के लिए बात करनी है, इसलिए जायज़ तनकीद एक दूसरे के साथ करने का सबको है। सर पहले फंक्शन लीग जो है इलेक्शन के दौरान जो है जाहिर होती थी, इस वक्त जो है काफ़ी जो है टाइम गुजरा है, अब इस वक्त फंक्शन लीग जो है इस वक्त एक्टिव दिखाई दे रही है। इस हवाले से क्या मैसेज देंगे आप? हमने अपना लाइन ऑफ एक्शन चेंज किया है। पहले फंक्शनल लीग का लाइन ऑफ एक्शन जो था हम उसको क्यों गलत कहें, वक्त के हिसाब से सही था। अब ज़रूरत आ गई है, अब ड्राइंग रूम को ताले लगाने की ज़रूरत है। ड्राइंग रूम का फर्नीचर बेच के गरीब लोगों को राशन देने की ज़रूरत है। ड्राइंग रूम में जो हमारे AC लगा हुआ है वो AC भी बेच के गरीब को सोलर देने की ज़रूरत है। अब मैदान पे निकलने की ज़रूरत है और अब मैदान पे इंशाअल्लाह फंक्शनल लीग काम करेगी।
सर ॿुधण में अचे पियो त फंक्शनल मुस्लिम लीग जेका आहे गंबड़ ताल के में को दफ़्तर बि खोले उन दफ़्तर में कहिड़ो वर्क